नाज़रीन, सिंध रंग न्यूज़ चैनल के हफ़्तेवार प्रोग्राम ज़िंदगी जा लम्हा में आशिक़ ॾाढो सलाम। असांजी सदाईं जा कोशिशि इहा आहे त उहे शख़्सियतूं जिन जो पंहिंजी फील्ड में तमामु सुठो कमु थियलु हुजे, जेके हिकु वॾियूं शख़्सियतूं हुजनि पंहिंजी फील्ड में जिन मञता माणी हुजे, सो उहे दोस्त अव्हां जे साम्हूं उन्हनि जी ज़िंदगी जा लम्हा अव्हां सां शेयर कंदा आहियूं। सो अॼु असां सां हिकु अहिड़ी शख़्सियत जंहिं पंहिंजे फ़नी हवाले सां ज़िंदगी जा 40 साल फ़न जे हवाले करे छॾिया, एवरग्रीन पर्सनैलिटी, सदाईं खिलंदड़ मुस्कुराईंदड़ चेहरो, लाड़कानी प्यासा सुञातल शख़्सियत, ड्रामे जे हवाले सां तमामु मुअतबर नालो अब्दुल आदिल भुट्टी असां सां गॾु आहे। अब्दुल आदिल साहब, अव्हांखे ज़िंदगी जा लम्हा प्रोग्राम में हली कयो। महिरबानी। असां अव्हांजी ज़िंदगी मुतालिक़ कुझु ॼाणणु चाहियूं था। असांजे नाज़रीन बि यकीनन अव्हांजी ज़िंदगी मुतालिक़ ॼाणणु चाहींदा हूंदा। तो असां स्टार्ट था वठूं अव्हांजे बालकपण खां। अव्हांजो बालकपण किथे गुज़रियो, तव्हां किथे अव्हांजी बस्त थी, ऐं अव्हांजी तालीम जो सिलसिलो, अव्हांजी इब्तिदाई तालीम कहिड़े ॻोठ खां स्टार्ट थी, थोरो उन मुतालिक़ तव्हां पाण ॿुधायो। बेसिकली छा आहे त मुंहिंजो जेको जनम थियो सो आहे ॻोठ आहे लाड़कानी बरसा ॻोठ रोड खां 1960 में जनम थियो। प्राइमरी तालीम उते ॻोठ में आहे स्कूल लाल छोटी ॻोठ में प्राइमरी तालीम उतां कई। पोइ अंग्रेजी तालीम गवर्नमेंट हाई स्कूल लाड़कानी खां स्टार्ट कई। 1976 में मेट्रिक पास करे इंटर करण लाइ कॉलेज में दाख़िला। 78 में माशाल्लाह इंटर क्लियर कयो। सिंध यूनिवर्सिटी विया, ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी जामशेद में कई। उन खां पोइ थिएटर जी मंज़िल में लाॻापियल हुयासीं। स्कूल जे टाइम में खाका बाका कंदा हुआसीं, प्रोग्राम थींदो हो। हा, उते खाका बाका कंदा हुआसीं स्कूल में बि, वरी कॉलेज में बि। वरी ग्रेजुएशन करे जॾहिं वापसि आयासीं त नौकरी तलाश में वियासीं त असांजे कॉलेज में असां सां गॾु जेको खाका बाका दोस्त कंदो इहे त असां मूंसां मिलियो त ત્યારે पंहिंजो ड्रामा वामा थियनि था हिकिड़ो ड्रामो चवंदो करे। अच्छा, माफ़ करियो, मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो। ड्रामनि जे पासे लाड़ो तव्हांजो कहिड़े एज खां थियो, या त बचपन में हिकिड़ो इहो शौक़ु हूंदो आहे? तव्हांखे कॾहिं इहो महसूसु थियो त मुंहिंजे अंदरि हिकिड़ो आर्टिस्ट आहे जंहिंखे ॿार करणु घुरिजे? बेसिकली छा आहे त मुंहिंजो मामो जेको हुयो उहो रागी हुयो। अच्छा, ठीकु आहे, ॻाल्हाईंदो हुयो। पोइ इहा माना दिलि में इहा शइ रही त भला राति ॻाइजी पर सम्झो यार राति ॻाइण माण्हू चवंदा त लीलासीं सोसाइटी में वञो हुनखे पोइ वरी एक्टिंग जेको आहे ड्रामा वामा ॾिसंदा आहियूं, फिल्मूं ॾिसंदा आहियूं। फिल्मूं ॾिसण खां पोइ शौक़ु जाॻियो यार एक्टिंग बि कजे। हुन खां पोइ वरी जॾहिं स्कूल में आयासीं खाका बाका कंदा हुआसीं, माना हिकु उधम हूंदो हुओ यार खाका बाका कयूं था पिया भला ड्रामे मां हिसो वठूं। वरी उते खाका थींदा हुआ स्कूल में, ड्रामो थिएटर में कोन थींदो। थिएटर वरी असां जॾहिं कॉलेज में वियासीं, हा, पोइ उते वरी जेको 10-15 मिंट जो जेको थिएटर तयारु करे वरी उहो पेश कंदा हुआसीं। चवां थो न त पोइ उन खां बाद में जॾहिं लाड़कान में ड्रामा थियण लॻा त शौक़ु जाॻियो त भला दोस्त जो मिलियो वठी हलियो, हुन ड्रामो स्टार्ट थी उन ॾींहं खां वठी। अच्छा, अब्दुल आदिल भुट्टी बचपन में सादा मिजाज या शराबी तबियत तव्हांजी कीअं हुई? बचपन में हिकिड़ो मिज़ाज हूंदो आहे, हिकु शराबती ॿार हूंदा आहिनि, हिकिड़ा सफ़ा सादा मिज़ाज माण्हू हूंदा आहिनि, ॿार हूंदा आहिनि जेके शुरू में महसूसु न थींदो आहे त कहिड़ी करे कहिड़ो रंग कढंदा। तो तव्हांजो बचपन कीअं गुज़रियो? तव्हां सादा मिज़ाज रहियो या शराबती रहियो? नॉर्मल रहियो आहे बचपन में। अच्छा, बिल्कुलु नॉर्मल माना न जहिड़ो न जेतिरो न चाहे कुझु बि कोन थोरो अञा माना ड्रिॼण माण्हू झेड़ी झेड़ी खां ड्रिॼण मां नॉर्मल ज़िंदगी में पंहिंजी गुज़ारी आहे अञा ताईं बि। माशाल्लाह। अच्छा, भेनरुनि में घर में काई न? हा, वॾो आहे, मूंखां पोइ हिकिड़ी भेण आहे, हुन खां पोइ वरी ॿियो भाउ आहे। अच्छा, अब्दुल आदिल साहब, तव्हांखे हिन फील्ड में यानी कि ड्रामा फील्ड में
इंट्रोड्यूस करण वारी शख़्सियत जंहिं तव्हांखे हथ खां वठी हिन फील्ड में आंदो? हा बिल्कुलु उहो जॾहिं दोस्त वठी हलियो न त पंहिंजो पीपल्स कॉलोनी में हुते क्लब हूंदी पंहिंजो हुते क्लब वठी हलियो 3 स्टार आर्ट क्लब शायदि 3 स्टार आर्ट क्लब जे तरफ़ां ड्रामो पियो थिए तयारु करणु हिकु दोस्त वठी हलियो हुते मिलायूं दोस्तनि सां पोइ उन ड्रामे जो वरी जेका हिदायतकार जेको व्यास शेख हो हा मां पुछा कि डायरेक्टर केरु आहे व्यास शेख साहब वो सिर्फ माशाअल्लाह तो रिहर्सल को कराए उते जेका सॼी संगत गॾु थी पोइ इहो गानो पियो हले अच्छा ये 3 स्टार मुझे ख्याल लगता है कि गोल्डन स्टार थी मे बी हाँ ये मे बी मुझे कंफर्म कर छो त 95 में मो लाइकान में जेका पहिरियां क्लब जॉइन कई या शेखी उहा हुई गोल्डन स्टार पोइ थी सघे थो कार में 3 स्टार हुजे पोइ गोल्डन स्टार थियो हुजे न अगर में 3 स्टार गोल्डन स्टार मां सुञा पोइ उहो गोल्डन स्टार बाद में पोइ उन्हनि क्लब ठाही हुजे पोइ त वरी असां किंजर आर्ट क्लब ठाहियो त अकबर बोलो जेके वठी आया किंजर आर्ट क्लब जे प्लेटफॉर्म ते ड्रामा कंदा हुआसीं ठीक हा अच्छा नाटक मंडलियूं उन दौर में तमामु घणियूं हूंदियूं असां ॾिठोसीं त लाड़काने में हिकु ई ॾींहं ते 3 ड्रामा थींदा हुआ 4 ड्रामा थींदा के ड्रामा त ॾींहं जे टाइम ते बि थींदा हुआ राति जो बि थींदा एॾो यानी कि ड्रामा जो भरपूर हूंदो हुयो अहिड़ो छा थियो जो ड्रामनि जो ज़वाल अची वियो ड्रामा पुठिते पइजी विया टीमूं ख़ामोश थी वियूं उहे क्लबूं बंदि थी वियूं अहिड़ो छा थियो जंहिंखां पोइ ड्रामनि में थोरो रुकावट अची वई थोरो पोइते पइजी विया फर्स्ट पंहिंजो एक्चुअली छा आहे त उन टाइम ते ॾाढा ड्रामा थींदा बिल्कुलु हुन में कोई शक कोन्हे को 2-3 ड्रामा हिकिड़े ॾींहं में थींदा स्पॉट सेम हूंदो त ॾींहं जो ड्रामो थिए वरी राति जो ड्रामो थिए वरी ॾींहं जो हालात वॾे मुश्किलनि खां पोइ जेका उहो ड्रामो थींदो तकलीफ़ूं जेका खणियूं पवंदियूं स्टेज खे ठाहिण हेॾे होॾे लकड़ा हणंदा हुआसीं स्टेज खे डेकोरेट कंदा हुआसीं पर छा आहे त उन टाइम में आर्टिस्ट असांजो माना कमर्शियल टीवी प्राइवेट चैनल अचण खां पोइ जॾहिं असांजो आर्टिस्ट कमर्शियल थी पियो त ज़ाहिर आहे उनखे रोज़ी रोटी बि खपे उनजो लाड़ो वधीक थी वियो उनखे स्क्रीन में टेलीविज़न खां उनखे स्टेज खे उन टाइम घटि ॾिनो सही पर बेसिकली आहे त थिएटर नाटक स्टेज आहे उनजी माना बुनियाद स्टेज आहे उते हिकिड़े रोज़ी रोटी जो ज़रियो आहे पर जेको ॿियो सवाल पैदा थो थिए अब्दुल साहब मां अवां जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां की न आहियां इन करे त जॾहिं आर्टिस्ट प्रोफेशनल थियो स्टेज खे छॾे टीवी जे पासे वधियो त छा टीवी चैनल मालिकनि उन आर्टिस्ट जो सर्वाइवल जो सिलसिलो सही तरीक़े सां जोड़ियो छा उन चैनल आर्टिस्ट खे एतिरो ॾिनो जो उनजे घर जी चुल्ह भरे न उहो त न बसि छा आहे त उनखे पंहिंजो महत्ता मिली न इंट्रोड्यूस थियो पूरी जेका पब्लिक यानी कि अॻिमें लाड़काने ते हिकिड़ो आर्टिस्ट मिलंदो हुयो लाड़काने खां निकिरी माना हो इंट्रोडक्शन थी ठीकु माण्हू जेका हुनखे इज़त जी निगाह सां ॾिसंदा छो त अॻे आर्टिस्ट खे इज़त सोसाइटी में इज़त जी निगाह सां न ॾिसंदा चवंदा हे माना पंहिंजो ड्रामे वारो जी कलाकार थी नाचू थी जेका हुजे पर हाणे उन्हनि खे ख़बर न आहे त जेको आर्टिस्ट आहे उनजो सोसाइटी में ज़िम्मेवार आहे पर अब्दुल साहब ठीकु आहे मां इन ॻाल्हि खे बहितर तरीक़े सां सम्झी सघां थो आर्टिस्ट खे फेम खपे आर्टिस्ट चाहींदो आहे त मां फेमस थियां ऐं फेमस थियण सां गॾु गॾु घर जे सर्वाइवल लाइ उहो पाण थो पकड़े आर्टिस्ट त उनखे जेकॾहिं उहा मञता त मिली थी वञे पर उहो हिकु रोज़ी जो ज़रियो नथो थिए त उहो माण्हू पोइ हिकु यकीन सही सो नाज़रीन हिते असीं वठंदासीं कमर्शियल ब्रेक खां पोइ असां गॾु ज़िंदगी जे मुफ़्ती साहब इनमें को भी शक न आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा 40 साल हिन फील्ड खे ॾेई छॾिया ऐं तव्हां तमामु सुठो कमु कयो स्टेज ते टीवी ते
पर हर आर्टिस्ट जो को न को हिकिड़ो आइडियल हूंदो आहे। अव्हां जी ज़िंदगी में जंहिंमां अव्हां मुतासिर थिया हुजो अहिड़ो आइडियल आर्टिस्ट जंहिंखे ॾिसी तव्हां हिन फील्ड में आया? आशिक़ भाई बिल्कुलु सही आहे। एक्चुअली छा आहे त कॉलेज में कंदा हुआसीं थिएटर, स्टूडेंट्स लाइन में लाइफ में, पर जॾहिं हिते जनाबाग में उन टाइम ते पंहिंजो थिएटर थींदा त ईंदा हुआसीं ड्रामा ॾिसणु, त दोस्तनि खे जेको आहे सो चयोसीं यार हिकु ज़बरदस्त माना ड्रामो आहे, हे त कमर्शियल आहे, हे फर्स्ट क्लास जॾहिं फिल्म पई थी हले, एक्टिंग पई थी हले। पोइ उस्ताद अकबर बलोच जो हिकिड़ो ड्रामो हुयो, उहो ॾिठो मूं हुते, शायदि इंतकाम ड्रामो, जनाबाग में। जनाबाग में, ठीकु। पोइ वरी पंहिंजो बाय द वे दोस्त मिली आहे जेके थिएटर में असां सां कमु कंदा हुआ हुते स्कूल में, कॉलेज में, चई यार हे पंहिंजो ड्रामा वामा थियनि था, अचो भला अचो का तोखे बि हिसो वठायूं, ड्रामो करे तुंहिंजो अॻु में तेल आहे। मां चयो यार सुठी ॻाल्हि आहे, हलो भला। वाह वाह। पोइ वठी हलियो, पोइ हुते रिहर्सल पई हले पंहिंजो हिन में पीपल्स कॉलोनी में, जंहिंमें साईं पंहिंजो इसाक अगम साहिबु हुयो, हुन में सिकंदर पंवर दोस्त असांजो, सरवर सालिम, पोइ लतीफ़ राही वारा इहे रिहर्सल पिया कनि। मूंखे जो वठी आया त मां ॾिठो हिननि खे, त मां त अननोन पियो नज़र अचां न हुन लाइ, छो त हू त आर्टिस्ट हुया घर जा, ऐं कॉलेज मां जो आयुमि त हुन चयो त साईं दोस्त आहे मुंहिंजो, हे कॉलेज में पंहिंजो थिएटर वेटर कंदो, तव्हां हिनखे कैरेक्टर ॾियो। पोइ हुन चयो त ठीकु आहे ओके। पोइ मूंखे कैरेक्टर ॾिनो, पोइ उहो कैरेक्टर असां हुते ड्रामो कयोसीं, प्यार जी कहाणी। प्यार जी कहाणी? प्यार जी कहाणी, ठीकु। प्रेस क्लब में। पोइ इहे सभु आर्टिस्ट जेके सीनियर आर्टिस्ट हुया, उहो सभु उन ड्रामे खे ॾिसणु आया त हीअ छा था कनि, छो त डोमिनेशन त उन्हनि जी। अच्छा, इहा 80 ॾहाके जी ॻाल्हि आहे? 80-81 जी ॾहाको इहो आहे, ॾहाको। ठीकु ठीकु। पोइ उते जेको आहे सो उस्ताद अकबर वारा बि वेठा ड्रामो करे, जॾहिं ॿाहिरि निकितासीं त हुननि चयो त यार वाह वाह, माना ॾाढो सुठो थियो आहे, छोकिरनि नौजवाननि त ॾाढो भलो ड्रामो कयो, कहाणी बि ॾाढी सुठी। उन खां पोइ जॾहिं ॾिठोसीं त हाणे इन जे लाइ को रहनुमाई माना ज़रूरत आहे, कंहिं रहनुमा जे त अचे असांखे गाइड था करे, यकीनन बिल्कुलु गाइड था करे न इन शोबे में। पोइ उस्ताद अकबर बलोच खे वठी आयासीं, किंजर आर्ट क्लब जे नाले सां क्लब क़ाइमु कयूं। पोइ उस्ताद खे चयूं भला हाणे तव्हां असांखे सिखिया ॾियो। पोइ उस्ताद जी हिन निगरानी में, उनजे रहनुमाई में, पोइ वरी लाड़काने में ड्रामा कयो। मतिलबु त उस्ताद अकबर बलोच तव्हांजो हिन फील्ड में उस्ताद आहे? हा, उस्ताद माशाल्लाह। अच्छा, इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी शइ, जॾहिं 80 जे ॾहाके जी तव्हां ॻाल्हि था कयो, त उन दौर में हिन शइ खे असांजा तक़रीबन जेके वॾड़ा हूंदा उनखे एब सम्झंदा हिन शइ खे, त तव्हां इन पासे न वञो, तालीम ते तवजो ॾियो, छो त उन महिल इहो एब सम्झो वेंदो त इहो माण्हू जेको हिन फील्ड में अचे थो माना खरी हुजणु। त छा तव्हांजे मथां अहिड़े क़िस्म जूं घर में पाबंदियूं लॻियूं? बिल्कुलु डेफिनेटली। अच्छा, मूंखे बि चयो त बाबा हाणे तालीम ॾे तवजो ॾियो, छा इहे पंहिंजो वरितो था थिएटर ड्रामा कंदा हे हो। पोइ असांखे वरी इश्क हो न, साईं इहो कमु इश्क कराईंदो आहे न, जुनून कराईंदो आहे। असांजो ड्रामे सां इश्क। चयो त तव्हां चरियायो अलाए छा था ॻाल्हायो बाबा, ड्रामा ड्रामो आहे। वरी ड्रामो करे निकिर पिया त सलाम पिया कनि, साईं ख़ुशि आहियो, ख़ैरु तव्हांजो ड्रामो ॾिठो त वितर शौक़ु, माना दिलि वधी शौक़ु अञा वधीक जागे पियो। पोइ उनजे करे पंहिंजो उनजी जो सख़्ती, पर पोइ पढ़ियासीं बि हरू वन लाइन थी न निकितासीं त रुॻी ड्रामो ई करिणो आहे। सही। पर पोइ एजुकेशन खे बि असां पंहिंजो टाइम ॾिनो, ड्रामे सां गॾु तव्हां पंहिंजे तालीम खे बि कंटिन्यू कयो। तमामु सुठी ॻाल्हि, तमामु सुठी ॻाल्हि, माशाल्लाह। अच्छा बुक्टी साहिबु, हिकिड़ो ॿियो नंढड़ो हिकिड़ो सुवाल मां तव्हां खां पुछंदुमि त तव्हां 80 ॾहाके खां वठी कंटिन्यू हिन महिल बि तव्हां हिन फील्ड सां लाॻापियल आहियो, स्टेज ऐं टीवी सां। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में घणा जेके किरदार आहिनि उहे कहिड़े क़िस्म जा तव्हां रोल कया आहिनि? कॉमेडियन, संजीदा, ट्रेजिडी, एक्शन, विलन, या तव्हांजी चॉइस छा रही आहे? मोस्टली जेको आहे हो मां जेके कैरेक्टर कया आहिनि आशिक़ भाई, हिन में स्टेज ते कॉमेडी। अच्छा, कॉमेडी कैरेक्टर मूं ॾाढा कया आहिनि स्टेज ते, उनखां अलावा टीवी में बि। पर एक्चुअली मूंखे जेको हुन सीरियस कैरेक्टर में मज़ो आयो नी, अलाए छो जेको आहे सो मां चवंदो यार हाणे कॉमेडी माण्हू ईअं न त को छाप लॻी वई आहे, वन स्टाइल थी वञे। उनखां पोइ वरी जेको आहे वरी सीरियस कैरेक्टर ॾांहुं भाईजान असांजो नज़ीर शेख जो ड्रामो हुजे, भगत कंवर, मूंखे चईंदा यार हे कैरेक्टर आहे, मां चयो मां कंदुसि। वाह वाह, उहो सीरियस कैरेक्टर हुयो। माना इहो चई सघिजे थो त तव्हां वर्सटाइल आर्टिस्ट आहियो, माना तव्हां कॉमेडी सां गॾु संजीदा किरदार बि कया आहिनि। बिल्कुलु कया आहिनि। अच्छा, कॾहिं ज़िंदगी में तव्हां एक्शन रोल कयो विलन तौरु? हिकिड़े ड्रामे में कयो, उस्ताद अकबर मूंखे चयो त भला तोखे ॾिसूं हिन में लाज़वाल ड्रामे में। अच्छा, विलन जो कैरेक्टर ॾिनई।
पोइ बसि इहो हिकिड़ो ड्रामो मूं विलेन में कयो। उन खां पोइ टीवी जो हिकिड़ो ड्रामो हुजे जेको आहे सो उन में बि पंहिंजो तबाह आज़माई कई अथमि विलेन में साईं निसार शाह सां गॾु। बसि इहे 2 कैरेक्टर कया। ठीकु आहे नाज़रीन, हींअर असां हिकिड़ो नंढड़ो शॉर्ट ब्रेक वठंदासीं। ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु ज़िंदगी जा लम्हा में अब्दुल आदी बुगटी सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो ज़िंदगी जा लम्हा ऐं असीं शेयर करे रहिया आहियूं अवां सां अब्दुल हादी बुगटी जे ज़िंदगी जा लम्हा। नाज़रीन, इन सां गॾोगॾु हिकु ॿी रिक्वेस्ट कंदुसि त सिंध रंग टीवी चैनल खे अवां सब्सक्राइब बि कयो, उनजे बेल आइकन खे बि प्रेस कयो ऐं लाइक बि कयो, त जीअं अव्हांखे वक़्तनि फ़वक़्तनि असांजा सुहिणी पर्सनैलिटीज़, शख़्सियतूं, सिंगर्स, आर्टिस्ट, इन्हनि जे प्रोफाइल्स ऐं इंटरव्यू खे अवां जीअं हर वक़्तु ॾिसी सघो। वॾी महिरबानी। सो असां हलूं था अब्दुल आदी बुगटी ॾे। बुगटी साहिबु, हर आर्टिस्ट जी ख़्वाहिश हूंदी आहे त जेकर मां हीउ किरदारु कयां, छो त हीउ आर्ट हिकिड़ो वॾो समुंड आहे, गहरो समुंड आहे, इन जी का अंत ई कोन्हे न। पर आर्टिस्ट जी हर वक़्तु इहा ख़्वाहिश हूंदी आहे त जेकर मां हीउ किरदारु कयां, अहिड़ी का ख़्वाहिश जेका तव्हांजे दिलि में रहिजी वई हुजे त मूंखे हीउ किरदारु करणु घुरिजे जेको तव्हां न करे सघिया आहियो, थोरो नाज़रीन खे ॿुधाईंदा प्लीज़। भाउ अश्क त मां त सम्झां थो त कैरेक्टर त मूं सभु कया आहिनि। अच्छा, माशाअल्लाह। विलेन, कॉमेडी, सीरियस, पंहिंजो नेगेटिव, पॉज़िटिव हर रोल कयो आहे। बाक़ी हिकिड़ी ख़्वाहिश हुई, मां सम्झां थो पंहिंजो खदड़े किरदारु ॻाए। वाह वाह। चवां पियो त खदड़े जो किरदारु कयां, छो त उस्ताद अकबर बलोच जॾहिं मूं ड्रामो ॾिठो जंहिंमें खदड़े जो किरदारु कयईं, ज़िंदगी हिकु तमाशो। बिल्कुलु बिल्कुलु लाजवाब किरदारु, लाजवाब किरदारु हुयो। मूंखे बि वरी शौक़ु थियो त यार ॾिसां मां करे सघां थो नेगेटिव कैरेक्टर आहे, तमामु माण्हुनि खे चेंज करणो थो पए, पर बदकिस्मती सां हिन वक़्तु इहो कैरेक्टर मिलियो कोन्हे, न करे सघियो आहियां। न, पर जेकॾहिं आईंदा लाइ का बि टीम जेकॾहिं अहिड़ो ऑप्शन रखे थी त पोइ छा तव्हां एग्री कंदा? बिल्कुलु। वाह वाह। कैरेक्टर सुठो हूंदो त कंदा। आर्टिस्ट जो मतिलबु इहो आहे त वर्सटाइल हुजे, हर कैरेक्टर करे। बिल्कुलु, मां तव्हांजी ॻाल्हि सां 100% मुतफ़िक़ आहियां। अच्छा बुगटी साहिबु, हिन फील्ड में असांजे लाड़काणे जा खोड़ सारा आर्टिस्ट, असांजे हिन सफ़र जा साथी के असां खां विछड़ी विया, के नवां इन थिया, पोइ जेके असांजा विछड़ी वियल साथी आहे उन्हनि में के अहिड़ा दोस्त जिनखे यादि करे अॼु बि तव्हां जेको आहे सो ग़मज़दा थी वेंदा हुजो, जिन सां अव्हांजो हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़रियो हुजे। असां ॾिसो पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि इहा कंदा आहियूं पंहिंजनि दोस्तनि ताईं हर उहा इंफॉर्मेशन पहुचायूं, उन जंहिं आर्टिस्ट जो असां तारुफ़ था करायूं या जंहिंजो असां प्रोफाइल पंहिंजे दोस्तनि जे साम्हूं रखूं था, त उनजी ज़िंदगी जो हर हिकु पासो असां जांचियूं। सो अहिड़ा दोस्त अव्हां जी ज़िंदगी में जेके हिकु यादि बणिजी विया, जेके अव्हांखे जॾहिं ज़हन ते तरी ईंदा हुजनि त तव्हां ग़मगीन थी वेंदा हुजो, या अहिड़ा दोस्त जेके नवां इन फील्ड में इन थिया हुजनि जंहिंसां मिलण खां पोइ तव्हां महसूसु कंदो जो वाक़ई में हिकु रियल आर्टिस्ट सां मिलियो आहियां, थोरो इहो नाज़रीन सां शेयर करियो प्लीज़। हा, छा आहे त पंहिंजो जॾहिं पाण थिएटर जी दुनिया में आयासीं त खोड़ असांजा सीनियर जेके दोस्त हूंदा जिन सां असां गॾु ड्रामे में कमु बि कयो आहे, मरम जानी बलोच, मरम ताज शेख जेको आहे असांजो तमामु सुठो आर्टिस्ट डायरेक्टर हुयो, असांजो फज़ल हुलियो साहिबु हुयो, निसार मुस्तफ़ा शेख। बिल्कुलु खोड़ जेके आहिनि असांजा जेके दोस्त हुया जिन सां ड्रामा कंदा हुआसीं, उहे जॾहिं यादि ईंदा आहिनि। ग़ुलाम हुसैन ॾेपर, महबूब लाचारी, ग़ुलाम हुसैन ॾेपर आहे, महबूब लाचारी आहे, अलाए त केतिरा दोस्त असांखां विछड़ी विया आहिनि, जिन जो मतिलबु त कॾहिं कॾहिं वेही करे सोचींदा यार सॼी जेको आहे संगत हली वई। असांजो हाणे रिसेंटली सगीरलाई खिची नज़ीर ख्वावड़ साहिबु, नज़ीर ख्वावड़, सो इहे हिकु वॾा नाला हुया, इहे वॾी शख़्सियतूं हुयूं असांजे फील्ड में। इहो हिकिड़ो वॾो लॉस आहे जेको कॾहिं बि इहो ख़्यालु भरिजी कोन थो सघे। इन जी वॾी कंट्रीब्यूशन आहे। बिल्कुलु, इन्हनि पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾी। हा बिल्कुलु, इहे सीनियर्स खे बि यादि करणु घुरिजे। मुमताज़ अबड़ो, बिल्कुलु वॾो नालो असांजो बहितरीनु पंहिंजो डायरेक्टर हुयो। बिल्कुलु बिल्कुलु, आर्ट जी दुनिया जो। बिल्कुलु, छो त उन टाइम ते ॿिनि क़िस्म जा ड्रामा थींदा हुआ, एक्शन कमर्शियल ड्रामो थींदो, आर्ट हूंदो। बिल्कुलु सही था चओ। उन में मुंहिंजो उस्ताद मुमताज़ अबड़ो, उन सां गॾु कमु कयोसीं आर्ट ड्रामनि में, तमामु बहितरीनु असांजो जेको आहे डायरेक्टर हुयो। पर बेसिकली छा आहे त उन टाइम ते रुझान जेको उन में वधीक हुयो कमर्शियल ड्रामनि में, एक्शन वारे ड्रामे में। छो एंटरटेनमेंट जो ॿियो ज़रियो हुयो कोन, माण्हू ॾिसण ईंदा, उन्हनि खे गानो बि खपे, कॉमेडी बि खपे, ट्रेजेडी बि खपे, एक्शन बि खपे, पर आर्ट ड्रामो बेसिकली थिएटर आहे इहा शइ न। बिल्कुलु, असांजो जेको सिंधी जंहिंखे असां थिएटर था चऊं, हा सिंधी अड में जेको ड्रामो सिंफुनि में शामिल आहे, उहो इहा ई शइ आहे जेको पाण कयूं पिया। उस्ताद मुमताज़ करे पियो, हाणे नई टहीअ में भाउ अली रोशन शेख आहे, उहो माना
पंहिंजो अयूब गार साहिबु आहे, इन्हनि ड्रामे खे सम्झो आहे त ड्रामो आहे छा, सही था चओ, ॿुधो न, बिल्कुलु सही। ईअं त न आहे त ठही टपा ॾियणु सोसाइटी में ड्रामे जो वॾो हिकिड़ो अहम रोल आहे। त ॾिसंदा न त ड्रामो माना चवंदा आहिनि पंहिंजो एंटरटेनमेंट कम एजुकेशन। बिल्कुलु साईं, हिकिड़ो सिख्या जो वॾो माण्हू हितां दर्स वठी थो वञे न साईं। बिल्कुलु बिल्कुलु। स्टेज थिएटर जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजो मैसेज माण्हू ताईं कन्वे करे वञो। तव्हां ड्रामे जे ज़रिए सोसाइटी खे चेंज करे सघो था। बिल्कुलु सही। ड्रामे जो एॾो असरु आहे जेको आहे डायरेक्ट पब्लिक खे जेको आहे तव्हां पढ़ंदो त हिकिड़ो माण्हू पढ़ंदो, पर जेकॾहिं तव्हां थिएटर कंदो त हुनखे हज़ारे माण्हू ॾिसंदा न, त मां एट ए टाइम तव्हां हज़ारे माण्हू ते असरु छॾियो। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। भलो ठीकु त थिएटर जो रोल आहे सोसाइटी में, जेकॾहिं को हुनखे बाक़ाइदा सम्झे। भला कल्ह वारे ड्रामे खे थिएटर खे ऐं अॼु जे थिएटर में तव्हां छा फ़र्क़ु महसूसु था कयो? फ़र्क़ु महसूसु इहो आहे त पंहिंजो अॻे सहूलियतूं न हुयूं। सही। हाणे हर शइ रेडी आहे, तव्हां अची परफॉर्म था कयो, रिलैक्स आहे आर्टिस्ट। अॻे आर्टिस्ट रिलैक्स न हूंदो, ड्रामो थींदो सॼो ॾींहुं, तव्हां पाण बि पंहिंजो रहिया हुओ, असांजी फील्ड सां गॾु रहिया हुओ, स्टेज ते ठाहींदासीं, लकड़ा हणंदासीं, स्टेज खे डेकोरेट कंदासीं, शाम थी वेंदी, बजा वञो घर, वरी जेको आहे तयारी वठूं, वरी जेको आहे उहो माण्हू, जेकॾहिं उहो माण्हू पोइ बि अची परफॉर्म थो करे न, उहो मां सम्झां थो क्या बात। सलाम माण्हुनि खे। हिकिड़ो ॿियो ॾिसो, तव्हां था चओ कल्ह जे ड्रामे में अॼु जे ड्रामे में जेको फ़र्क़ु आहे उहो हुयो अॻु में सहूलियत जो फुक़दान हुयो। हींअर असां वटि सहूलियतूं आहिनि, इन सहूलियतुनि में सभ खां वधीक जेको असां वटि हाणे कंट्रीब्यूशन थो वञे, मां त तव्हां ॾे इहे वञनि था, माना कंट्रीब्यूशन तव्हांजो बि रहियो आहे। आर्ट्स काउंसिल असांजे लाड़काणे में उनजो क़याम अचणु, उन में तव्हांजो बि हथु रहियो आहे। तव्हां शुरूआती दौर में उन सिलसिले जी कड़ी आहियो, कड़ी सां कड़ी मिलंदी आहे, जॾहिं वञी चैन ठहंदी आहे, पोइ अहिड़े तरीक़े सां तव्हां दोस्तनि पंहिंजा सीनियर्स जेके गॾिजी आर्ट्स काउंसिल जो क़याम विधो। आर्ट्स काउंसिल जे अचण खां पोइ जेके सहूलियतूं मिलियूं आर्टिस्टनि खे, मुंहिंजे ख़्याल में इहो ई सबबु आहे जो अॼु जा ड्रामा कामयाबु पिया वञनि। बिल्कुलु सही आहे। हाणे तव्हां ॾिसो न, पूरी सिंध खे तव्हां ॾिसंदो, लाड़काणो थिएटर जे हिसाब सां मथे आहे। बिल्कुलु। मां चवंदो आहियां त पंहिंजो लाड़काणे खे नाटक जो गादी हंधि बि लिखियो वियो आहे। बिल्कुलु, माज़ी में असीं चयो वेंदो। बिल्कुलु, फेस्टिवल थिया हे हो। मां चवंदो आहियां त बाबा इन जे करे जो लाड़काणे जे ड्रामे इन जे करे बि तरक़ी कई, तो लाड़काणे आर्टिस्ट पढ़ियल लिखियल हुया। बिल्कुलु सही। कम से कम ग्रेजुएट हुया। बिल्कुलु। उहो थिएटर खे सम्झनि पिया, आर्ट खे सम्झनि पिया, और स्क्रिप्ट खे सम्झनि पिया, उनजे करे उनखे परफॉर्म कनि पिया, उनखे प्रोड्यूस कनि पिया, त उन जे करे लाड़काणे ड्रामो मथे निकिरी आयो। ॿियनि शहरनि में मां सम्झां थो, असां बि पूरी सिंध में घुमी आया आहियूं, त आहिनि पर घटि। ठीकु। लाड़काणे जो जेको आर्टिस्ट आहे ओवरऑल मां सम्झां थो 90% पढ़ियल लिखियल माण्हू। ॿियो हिकिड़ो बुखड़ी साहिबु अर्ज़ु त बहितरीनु ऐं कामयाबु ड्रामे जे पुठियां कहिड़ा लवाज़मात हुजणु घुरिजनि, जंहिंमें असां ड्रामे खे भरपूर तरीक़े सां पेश कयूं ऐं कामयाबी सां पेश करे वञूं, उनमें छा हुजणु घुरिजे, उनखे बहितर करण लाइ छा करणु घुरिजे? डायरेक्टर जो ज़िम्मेवारियूं छा आहिनि, आर्टिस्ट जूं छा आहिनि, राइटर जी स्टोरी जे हवाले सां थोरो इहो दोस्तनि खे ॿुधायो। बेसिकली छा आहे त हर शइ जो आहे बुनियादु असांजे ड्रामे जो स्क्रिप्ट। सही था चओ। ठीकु आहे न। बिल्कुलु। तव्हांजो स्क्रिप्ट ठीकु ठाक हुजे, परफॉर्मर जेके आहिनि उहे बाक़ाइदा ठीकु ठाक हुजनि, प्रोडक्शन हुजे, जेके बि लवाज़मात आहिनि, जेका बि रिक्वायरमेंट आहे उहा पूरी थियल हुजे, पोइ तव्हां ड्रामो कंदो त ड्रामो बिल्कुलु A1 थींदो। ऐं ड्रामो उहो जेको तव्हां माण्हुनि जे माना पंहिंजो अंदर जी ॻाल्हि। सही था चओ। माण्हू जेको सफ़र थो करे, तव्हां उनजी ॻाल्हि कंदो त तव्हां माण्हू जे दिलि में राज कंदो। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। ड्रामे जो करण जो मक़सदु ई इहो आहे। ठीकु आहे। अच्छा, ॿियो असां जूं जीअं कराची में अकेडमियूं आहिनि सिख्या जूं, ड्रामे जी सिख्या जूं अकेडमियूं आहिनि, पर असां इंटीरियर जेके सिंध जा असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे इदारे मां सिख्या कोन वरिती, जे बावजूदु बि तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि, उहे सुठो कमु कनि था पिया। अच्छा, जेके नवां ईंदड़ दोस्त आहिनि फील्ड में, उन्हनि जे लाइ अव्हां छा था मैसेज ॾियणु चाहियो? दोस्तो महिनत कनि, बाक़ाइदा कमिटेड हुजनि, जे फील्ड में अचनि था पिया त बाक़ाइदा महिनत कनि, कमिटेड हुजनि, ऐं पंहिंजो तव्हां जेका ॻाल्हि कई अॻोणे त जेके अकेडमियूं आहिनि, अकेडमी मां निकितल आहिनि दोस्त जेके अचनि था पिया परफॉर्म था करे, लाड़काणे में इहे सहूलियतूं न आहिनि, वाक़ई न आहे। पर हाणे पंहिंजो आर्ट्स काउंसिल जेको वजूद अमल में अची चुको आहे, हाणे मां सम्झां थो मे बि अॻिते हली उन में को परफॉर्मेंस आर्ट जो क़ाइमु थिए, हुन में अदाकारी सेखारनि, डांसिंग सेखारनि, या पंहिंजो सिंगिंग अहिड़े तरीक़े सां अलाह कंदो फस्ट क्लास कमु थी वेंदो लाड़काणे में।
तमामु बहितरीनु। अच्छा, आख़िर में सिंध रंग न्यूज़ जे व्यूअर्स खे तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज इहो आहे त पंहिंजो हर माण्हू सां मोहबत में पेश अचो, मोहबत जो का सो विखेरियो माण्हुनि में, इहो ई पंहिंजो पैगाम आहे। वॾी महिरबानी अब्दुल हादी बुक्टी साहब, अवां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजा लख थोरा। नाज़रीन, इहो असांजो अॼु जो प्रोग्राम ज़िंदगी जा लम्हा, जंहिंमें अब्दुल हादी बुक्टी अवां जे साम्हूं पंहिंजी ज़िंदगी जा लम्हा शेयर कया। ऐं अवां मां इहा ज़रूरु उमेदु रखंदुसि तव्हां मुंहिंजी रिक्वेस्ट ते अमल कंदो। सिंध रंग न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿायो ऐं लाइक कयो। अवां जी वॾी महिरबानी। वरी नेक्स्ट प्रोग्राम में हिकु ॿी शख़्सियत सां। लख थोरा।